प्यारा जिंदगी ॾाढी ॾुखी थी यार तू छो चरियो त न आहे यार चरियो त न आहे यार असां त दोस्त सां गॾु अची वई गन ऐं साम्हूं मिन साहिब कन 1 2 3 ओ आ अस्सलाम वालेकुम दोस्तों नए ब्लॉग सां गॾु अॼु मिनसा जो वॾो हिकिड़ो मसइलो हल थियण वारो आहे ऐं मसइलो हल थियण वारो आहे हितां हमरा जे हथ में ॾिसो था गन ऐं गन वञे काॾे थी कन मिनसा जो काथे आहे कन ओ हिन पासे ॾांहुं पहिरियों हे या हो कहिड़ो कहिड़ो मिनसा चुप आहे पर सही ॾिसूं था बहादुर केतिरी आहे रोए थी या न अब आहे कन बिस्मिल्लाह 1 2 3 अरे कुछ भी नहीं अरे वाह कुछ थी ओके ठीक है वाह वाह जबरदस्त हाणे वरी इम्तिहान नंबर 2 हुन पासे जो कन अचो 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 सूर थियो ई नन्ना सूर थोड़ी ना तुझे चुप 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 कुछ थियो नहीं सूर दे दो कूड़ 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 को सूर न तो तेने के एक खिले थी मां ॾिसां तो बहादुर छोकरी आ बाबा बहादुर क्या आप लोग घर बैठकर गेम खेलकर फ्री में पैसा कमाना चाहते हो? तो मैं लेकर आ चुका हूं आप लोगों के लिए एक गेम। भाई ये गेम बहुत ही सिंपल है, बहुत ही इजी है। इस गेम का नाम है B9 गेम। भाई B9 गेम इसका जो लिंक है वो मेरी प्रोफाइल के अंदर है। जल्दी से जाओ, लिंक को क्लिक करो और अभी के अभी अपने फोन नंबर से रजिस्टर करो खुद को और सिर्फ 300 रुपया डिपॉजिट करके आप लोग डेली काफी ज्यादा पैसा कमा सकते हो। तो भाई देरी किस बात की, जल्दी से जाओ और रजिस्टर करो। दोस्तों अॼु मिनसा वरी कुझु करण वारी आहे ऐं पैसनि जी ज़रूरत अथसि। हेठि ॾिसो था तव्हां हे छा आहे, हे छा लिखियो अथई ॼाण ॾियो। हे कॾहिं पैसा गॾु कया अथई? इलाही 1 महीनो थी वियो। महीनो थी वियो। हिन में केतिरा पैसा हूंदा तक़रीबन भंडारे में? 1000 न 1 लख जी त सही। लख वरी न भंडारे में कीअं थींदो? हिन में हूंदा 300 400 न ये न हूंदा। केतिरा हूंदा? इलाही हूंदा बस न। भला हिनखे भञूं पक? पक। हलो दोस्तों असां हिन भंडारे खे भञूं था, ॾिसूं था त मिनसा जा पैसा केतिरा था निकिरनि। ठीकु आहे मिनसा भञूं भंडारो? हलो 1 2 1 2 3 ओ आ खजानो ई खजानो खजानो ई खजानो। ओ माय गॉड हे ॾिसो दोस्तों केतिरा पैसा निकिता अथसि। वीचारी नंढड़ीअ पंहिंजी ख़र्ची गॾु कई आहे, भंडारो वधी पियो। हाणे हिन पैसनि जो छा कंदीअ तूं ॿुधाए? मां हिननि पैसनि सां पिज़्ज़ा खाईंदो। पिज़्ज़ा एतिरा पैसा आहिनि? पिज़्ज़ा जेतिरा आहिनि? 1 150 200 पाण गिरना। हाँ हाँ ना पाण गिरना। गण पाण गण पर पिज़्ज़ा कंहिंखे खाराईंदी आहे? सभिनी खे। पोइ एतिरा में त पिज़्ज़ा ईंदो ई कोन्हे। त 100 रुपयो आहे 200 300 400 500 थींदा। बिया मां हाणे कंदमि बस। हा गण भले गण एतिरा त कोन थींदा। दोस्तों हे ॾिसो एतिरा पैसा थींदसि न। वीचारी भंडारो बि वरी पियो 50 रुपयो त हे वरितलो, हे ई नुक़सानु थी वियुसि हा न। घणा थिया आहिनि? 200 हे 200 हे 250 250 हा ॾिसूं 200 हा 300 हा बाकी अरे वीचारी जो भंडारो भॼी पियो। दोस्तों मींहुं वसी पियो आहे ऐं पंहिंजी गाॾी खे ॾिसण आयासीं। पंहिंजी गाॾी खे कपिड़ो वपिड़ो बाक़ाइदा ॾिनल आहे ऐं मींहुं बि तेज़ थी वियो आहे। ॾिसो था मींहुं ॾिसो, माना एतिरो तेज़ न आहे पर माना मींहुं आहे, पाणी आहे। ॾिसो पाणी आहे सो थधिकार थी वियो आहे। हल्की हल्की हवा थधी लॻे पई। गर्मी बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। कराची जी मौसम इहा अथव। सो हींअर मतिलबु झुड़ी झुड़ा मथे का उस बुस न आहे ऐं थधिकार लॻो पियो आहे। मींहुं हल्की हल्की बूंदा बांदी पए पई आहे। ॾिसो हाणे अचूं था असां पंहिंजे तोतनि ॾे। त दोस्तो तोता जेके मुंहिंजा हुया फ्लैट में सॼा मां सेल करे छॾिया आहिनि ऐं अधु बचा आहिनि, अधु हे आहिनि, अधु ॿिया आहिनि। हे ॿ जेके हुया मूंखे इलाही प्यारा आहिनि ऐं महांगा बि आहिनि। इन करे हिननि खे मां हिते रखियो आहे। वरी हे बचा कंदा। हे ॾाढा महांगा बि आहिनि ऐं सुठा बि आहिनि। हिननि खे लव बर्ड चइबो आहे। हेॾो वारी जेका आहे हीअ मादी आहे, हो नर आहे ऐं इन्हनि जा बच्चा बि इन ई कलर जा ई थींदा, तक़रीबन इन ई कलर जा थींदा। ऐं हिन खे वरी पिंजरे खे मां हिते ई रखियो आहे जंहिं जॻह ते पहिरियों हुयो। सो हे ॾिसूं था हाणे वरी जोड़ी सीज़न अची वई आहे, अगस्त में बचा कंदा आहिनि। हाणे हिननि खे वरी असां उहो हणी ॾींदासीं। उहो जेका हीअ आहे हिन में बचा कंदा आहिनि, उहो हिन में। सो इहा हणी ॾींदासीं 2-3 ॾींहंनि में, पोइ वरी अंडा वंडा कंदा। दोस्तो हीअ आहे उहा हॉस्पिटल जिते असलम भुट्टो अंदरि एडमिट आहे। असां आया आहियूं हुनजी तबियत ॾिसणु। 4th फ्लोर ते आहे, लिफ्ट में वञिणो पवंदो।
अची वियूं हे वार्ड आहे अच्छा असलम बुटे वटि अची पहुता बाबा बुटा कहिड़ा हाल थी अदा हाल मुंहिंजा ॾिसें थो सॼी ज़िंदगी माण्हुनि खे बीमार थींदे असां बेड ते ॾेखारियोसीं रिकॉर्ड कयोसीं ऐं अॼु असां पाण ड्रामो थी हिते बेड ते लेटिया आहियूं ऐं सुभाणे जी का ख़बर न आहे सुभाणे मुंहिंजा न अलाह तोखे हयाती ॾींदो यार मूंखे ख़बर पई आहे त तुंहिंजा 2 ऑपरेशन आहिनि सुभाणे ऐं 2 मेजर ऑपरेशन आहिनि ऐं इहो थोरो शुगर जो मूंखे ख़बर पए तव्हांखे शुगर जो बि मसइलो आहे या शुगर जो मसइलो आहे पर उहो कंट्रोल्ड आहे कंट्रोल आहे ही 2 गुर्दा आहिनि हिकिड़े गुर्दे में 1 सेंटीमीटर जो हिकिड़ो वॾो पथर आहे जेको उतां निकितो त आहे पर हेठि नथो अचे अरे मतिलबु मसाने में नथो अचे हा वॾो आहे उहो त बाक़ी जेको लेफ्ट गुर्दो आहे उन में हिकिड़ो 1 सेंटीमीटर जो आहे ऐं उन सां गॾु 4 नंढा नंढा ॿिया बि आहिनि सो उहे सूर नथा कनि पर बकौल डॉक्टर जे त इहे कहिड़े वक़्तु बि उतां निकिरंदा सो चई त ॿिन्ही जो ऑपरेशन थींदो सो कल्चर डिपार्टमेंट वारनि मुंहिंजी हेल्प कई आहे 3 लख जो उन्हनि मूंखे चेक ॾिनो जेको मां हिन हॉस्पिटल खे ॾिनो आहे अञा वधीक एक्सपेक्टेड आहे सो बसि दुआउनि में शामिलु कयो अलाह करे भलाई दोस्तो असलम भुट्टे जे लाइ मां तव्हांखे ॾिसंदुमि त असलम भुट्टो तक़रीबन 3 ॾींहंनि खां हिते एडमिट थी वियो आहे अॼु 3 ॾींहं अथसि एडमिट आहे सुभाणे ऑपरेशन अथसि पर ऑपरेशन ॾाढा मेजर आहिनि ऐं क्रिटिकली तव्हां पोज़ीशन ॾिसी रहिया आहियो ऐं तिबा हॉस्पिटल आहे असां दोस्तनि खे चऊं था त असलम भुट्टे लाइ वधि में दुआ कयो ऐं उहो ई असलम भुट्टो आहे असलम भुट्टे खां बल्कि पाण था चऊं प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई सो दोस्तो है उहो ई माण्हू आहे मां सम्झा आङुरियुनि ते ॻणण जेतिरा सीनियर आर्टिस्ट बाक़ी बचा आहिनि जिन में असलम भुट्टो शामिलु आहे त दोस्तो ईअं न कयो जेके माण्हू परघोर करे था सघनि ऐं सघ वारा आहिनि दोस्त जेके हींअर कल्चर खाते में या किथे बि सीटुनि ते वेठल आहिनि त हिन भली मुड़ुस खे थोरी हथी ॾियो ऐं मथे आणियो ईअं न कजो हिते तव्हां सुस्ती न कजो यार तूं छो चरियो त न आहे अड़े चरियो त न आहे यार असां त दोस्त सां गॾु न चरियो न आहे बाक़ी ज़िंदगी जो हिसो आहे इहो माना ज़िंदगी ड्रामो न आहे असल ज़िंदगी आहे को मसइलो कोन्हे तूं इहो न सोच त यार सुभाणे ईअं थींदो त अलाह वॾो आहे असां तोसां गॾु ऐं दोस्तो मां तव्हांखे वरी चवां थो हिन ब्लॉग ज़रिए चवां थो त असलम भुट्टे जी सार लओ बाद में ईअं न थिए जो देरि थी वञे वरी पोइ तव्हां चवंदा त यार असांजे ख़िलाफ़ु अहिड़ी रिपोर्टूं था रखनि अहिड़ी वीडियो था रखनि त जल्दी बल्कि असलम भुट्टे पाण बि वीडियो में चयो आहे त यार हिते जेके तव्हां मूंसां मदद कई उहा त ओॾी महिल जमा थी वई आहे हींअर मूं वटि कुझु बि कोन्हे जो मां हिते हिननि खे ॾेई ऐं अॻिते कंटिन्यू करे सघां त दोस्तो कंटिन्यू करण लाइ तव्हां असलम भुट्टे जो जल्दी साथ ॾियो ऐं जेकी पंहिंजा वेझा क़रीबी दोस्त मिट माइट आहिनि वधि में वधि दुआऊं कजो ताकी असलम भुट्टो वरी असां सां गॾु थी दोस्तो मिनसा जे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ बि आहे मिनसा कने टोपर आया आहिनि ऐं मिनसा जे लाइ सरप्राइज़ बि आहे सो मिनसा खे ॾिसूं था ऐं ॾेखारियूं बि था तव्हांखे बि ॾेखारियूं था त हिन में छा आहे हल भाउ पाण खोल ठीकु आहे ॾिसूं हाणे मिनसा जे लाइ छा थो निकिरे हिन में सरप्राइज़ अथसि मिनसा जे लाइ छा आहे ओ सोना टॉप्स मिनसा जे लाइ आहिनि सोना टॉप्स हल खोले ॾेखार वाह सोना टॉप्स छो जो हिकु न टोपराए अथई दोस्तो हे जेके पातल अथसि न इहे त फैंसी आहिनि सो हाणे मिनसा जे लाइ मां हे वठी आऊं हे पकड़ ॾिसां हिन में साफ़ छो था नज़र अचनि भला हा हिकु जाइ जलेबी हिकु जाइ ते ओ हे दोस्तो हे ॾिसो हे अथसि ऐं हाणे मिनसा थी वई ख़ुशि मूं ई ॾिसोसि न